अलिफ इहो नफ़्स असाॾा ॿेली जो नाल असाॾे सिधा हू। ज़ाहिद आलिम आण निवाए जिते टुकड़ा वेखे थधा हू। जो कोई इसदी करे सवारी उस नाम अल्लाह दा लधा हो। राह फ़क़रदा मुश्किल बाहू घर अमा नसेरा रिधा हो। घर अमा नसीरा रिधा हो। तर्जुमो इहो नफ़्स मुतमइना असांजो साथी आहे ऐं असां सां सिधो आहे, पर ज़ाहिद ऐं आलिम नफ़्स अमारा जे सबबि सणभण टुकरनि जे अॻियां झुकियल आहिनि। जंहिं मर्द कामिल नफ़्स अमारा ते सवारी कई उनखे मुतमइन बनायो, उन अल्लाह जी ज़ात वारे इस्म खे हासिलु कयो। ऐं बाहू फ़क़ीर जो रस्तो ॾाढो मुश्किल आहे ऐं इहो को माउ जे घर रधल सीरो नाहे जंहिंखे आसानी सां खाइजे। ॿिए बैत में हज़रत सुल्तान बाहू फरमाइनि था, अलिफ़ अज़ल अबदनू सही कीतो से वेग तमाशे गुज़रे हू। 14 तबक दिलें दे अंदर आतिश लाई हुजरे हू। जिन्हें हक़ न हासिल कीता वो ॾूहई जहाने उजड़े हू। आशिक गर्क हुए विच वहदत बाहू वेख तिन्हां दे मुजरे हू। तर्जुमो, असां काइनात जे समूरी तख़लीक़ जा गुज़रियल तमाशा ॾिसी अज़ल ऐं अबद खे सम्झो आहे। वहदतुल वजूद जे करे समूरी काइनात मुंहिंजे दिलि में समायल आहे ऐं इश्क़ इलाही जी आतिश मुंहिंजे अंदर में आहे। जेकी हक़ हासिल करे न सघिया उहे ॿिन्ही जहाननि में बर्बाद थी विया। ऐं बाहू आशिक वहदत जे दरिया में गर्क थी विया ऐं उन्हनि जी करामतुनि ॾांहुं निगाह करियो। नेज़ हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, अज़ल तां अबद बीनी बायक नज़र ता शुवे आरिफ़ ख़ुदा सानी ख़िज़र। जेके आरिफ़ बिल्लाह ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम वांगुरु फ़क़ीर कामिल आहिनि उहे अज़ल खां अबद ताईं जे सभिनी हालतुनि खे हिक ई नज़र सां ॾिसनि था।